IPS Bagan Online Learning a project of Ghulam Azam. हैंग वर्सेस हैंग। अॼु असां हिन सबक में लफ़्ज़ हैंग सिखंदासीं। हैंग ॿ अलॻि अलॻि लफ़्ज़ आहिनि। हिकु हैंग जी माना आहे लटकाइण, टंगिण, लटकण या टंगियल हुजणु। ॿिए हैंग जी माना आहे फांसी ॾियणु या फांसी ॾेई मारणु। Be suspended or hanging, caused to be hanging or suspended, killed by hanging. हैंग खे सम्झण जे लाइ असां हुननि जा फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म ऐं थर्ड फॉर्म पढ़ंदासीं। हिकु हैंग जो सेकंड फॉर्म ऐं थर्ड फॉर्म आहे हंग हंग, ऐं ॿिए हैंग जो सेकंड फॉर्म ऐं थर्ड फॉर्म आहे हैंग्ड हैंग्ड, लटकाइण ऐं फांसी ॾियणु। Let's use both words in sentences. हाणे अचो त ॿिन्ही लफ़्ज़नि खे जुमलनि में इस्तेमालु करियूं। हैंग माना लटकाइण, टंगिण, लटकण या टंगियल हुजणु। हिन हैंग जो सेकंड फॉर्म आहे हंग ऐं थर्ड फॉर्म बि आहे हंग। जुमिलो आहे द फ्लैग इज़ हैंगिंग ऑन द वॉल, झंडो भित ते लटकी रहियो आहे। She hung that picture on the wall. हुन उहा तस्वीर भित ते लटकाई। ॿियो लफ़्ज़ आहे हैंग, जंहिंजी माना आहे फांसी ॾियणु या फांसी ॾेई मारणु। हैंग जो सेकंड फॉर्म आहे हैंग्ड ऐं थर्ड फॉर्म बि आहे हैंग्ड। जुमिलो आहे द मर्डरर वाज हैंग्ड वाज डेड। कातिल खे गुज़िरियल ॾींहुं फांसी ॾिनी वई। द क्रूअल पर्सन हैंग्ड हिज 1-year-old daughter। ज़ालिम शख़्स पंहिंजी 1 साल जी धीउ खे फांसी ॾेई मारे छॾियो। हैंग माना टंगिण, हंग हंग। You hung your shirt on my hanger. My picture hung on the wall. Who hung my shoes on the door? Hang, hanged, hanged. That murderer has been hanged now. He hanged himself. Most Indian girls hang themselves.